ठठे में पीपी उम्मीदवारनि पारां इलेक्शन मुहिम शुरू कई वई आहे। एनए 225 ते पीपी उम्मीदवार मोहम्मद सादिक मेमण ऐं पीएस 76 ते अली हसन ज़रदारी चूंड सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। पीपी अॻवान आशिक हुसैन ज़रदारी, एनए 225 जे उम्मीदवार सादिक अली मेमण गरीबाबाद मार्केट में पठान बिरादरी, मॉडल टाउन ऐं शेख मजीद कॉलोनी वासियुनि पारां ॾिनल कॉर्नर गॾजाणियुनि खे ख़िताब कंदे चयो आहे त बेरोज़गारनि खे रोज़गार फराहम करण ऐं तरक़ियाती कमनि जो ॼार विछाइण पीपी जे मंशूर में शामिल आहे। हुन चयो त पीएस 76 ते नामज़द पीपी उम्मीदवार हाजी अली हसन ज़रदारी पंहिंजे अॻूणे तक घोड़ाबारी में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराए अवाम खे सहूलियतूं फ़राहम कयूं आहिनि। असां वाइदनि बजाए अमली कमनि ते यकीन रखूं था। उन्हनि चयो त इंशाअल्लाह आम चूंडनि में कामयाबी बाद मीरपुर साकड़ो समेत समूरे ज़िले में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराए अवाम खे जदीद दौर जूं समूरियूं सहूलियतूं फ़राहम कंदासीं। अॻवाणनि चयो त 8 फरवरी ते अवाम पीपी उम्मीदवारनि खे कामयाब कंदो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। तक़रीब खे पीपी ज़िले ठठे जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, जान मोहम्मद फ़हीम, मीर भापो पवर, फ़कीर नबी बख्श बलोच ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो।